ज़िले शिकारपुर के मुख़्तलिफ़ थाननि की पुलिस नफ़री और सिंध रेंजर्स पारां कोटशाहू के कच्चे में घुरबल ॾुआरनि ख़िलाफ़ टारगेटिव ऑपरेशन अॼु ॿिए ॾींहुं बि जारी है। काल हिकु ॾींहुं पहिरियां वारी कार्रवाई में पुलिस और रेंजर के ड्रोन हमले में बदनाम ॾुआरी अली मर्दान बडाणी के भाउ कुछ केसनि में घुरबल ॻोठ बागली बडाणी वासी 40 विरहनि के नाज़ो पुट बागली बडाणी के मारिजी वञण की तस्दीक थी वई है। ज़रियनि मूजिब नाज़ो बडाणी कणक के पानी ॾेई रहियो हो जो शिकारपुर पुलिस ऐं रेंजर्स के ड्रोन हमले में काल शाम मारिजी वियो। होॾां घोटकी पुलिस पारां रावती के कच्चे वारे इलाइक़े में धाड़ियल सनू शर के घर मथां ड्रोन और जदीद हथियारनि से हमला सनू शर जूं सोशल मीडिया ते दाहूं ऐं कूकूं। दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों भैरव मोहम्मद सनू शर ॻाल्हायां पियो। हे जेको एसबी आयो आहे वांगारू बणजी असां ते ड्रोननि ते गोला हणे थो। ड्रोन ते जेको आहे त असां ते गोला हणे पियो। जा तो ड्रोननि जे हथ हयाती कोन्हे, हयाती मवाती मां जे अल्लाह जे हथ में आहे। बाक़ी मां तोखे इहो चवंदो पियो आहियां त नाजाइज़ माते तूं गोला छॾींदो पिया। माते छा मां धाड़ेल आहियां, मां ॾोयारी आहियां, मां चोर आहियां। पूरे पाकिस्तान खां पुछी ॾिस। बाक़ी जो न हालात कंट्रोल खां निकिरी वेंदा, न सीपेक संभालींदे, न वन वे रोड संभालींदे, न बाईपास संभालींदे। असांजा अमीर नवाब मरी आहे सिरंदोन जे चवण सां माते अची ड्रोननि ते कंदो पिया। मां चयो ड्रोननि जी प्रेशर में आहे, मां जो हे अंगूठो ई कोन पटे सघंदे। मां चयो त ड्रोन ते हिलंदो पियो तॾहिं वीडियो भरियो था। मां पंहिंजी दिलि सां वीडियो भरींदो पियो आहियां। चवंदो इहो पियो आहियां जो तूं वेठा आहिनि दुश्मन मुखालिफ़ असांजा अमीर नवाबनि ते जे रेट कराया उन्हनि सां कुझु कोन तूं चयो। उन सां चांहि पींदा हुआ वेही होटल ते। असां रियायत कईसीं। असांजो पुलिस कंदी ज़ालो असांजो न के हाणे असांखे पाण खे जेको आहे संभालणा पवंदा। चपड़ियूं बाजा असांखे खणणी वॼई वाह उॿारे शहर में अची वॼाईंदो। मां मथां दिलि में वहम हुजे या शहर जेसीं ताणी जीरो आहे बुलंद नारो रहंदो या अली जो या अली नारे हैदरी। पाकिस्तान फौज जिंदाबाद। पुलिस ते लानत लानत लानत।